सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। इन कारवां जा सरपंच अल्लाह हाजी मोहम्मद अशरफ कालकेली चेयरमैन सिंध एम्प्लॉइज अलायंस उन्होंने कथे पीटीएल अब्दो सूबाई सदर मोहतरम गुलाम नबी बयार साहब स्टेज ते वेठल असांजा मालावाला सेवा जा बाकी डिपार्टमेंट जा उहिदेदार डिस्ट्रिक्ट दफ्तर जो चेयरमैन पीटीएल नवाब शाह सागर रोड रोड ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन सागर नोशो फिरोज नवाब शाह सदर जनरल सेक्रेटरी स्टेट के फराइज अंजाम दीगर गवर्नमेंट के करना है सभी वाक्य जी करना है पंजाब में यो अगे हले पंजाब में एलपीआर कान दे मिले असांखे कॾहिं खां वठी अखि खोलणी ठीक है पंजाब में तव्हांखे ख़बर आहे लीव इनकेशमेंट एलपीआर आहे पंजाब में ॿिया जेके अलाउंस डीआरए ॾियनि था त डीआरए असांखे ॾियनि हा न जंहिंमें फ़ाइदो आहे कटणी आहे पंजाब जे हवाले जेका ॾियणी आहे उहा चवंदा न जबरदस्त एहतजाज लालकाने में भी थियो उनका बेहतरीन एहतजाज नवाजा में थियो पर हिकड़ी शइ जी कमी महसूस अञा ताईं कई वञे थी जेको आवाज़ असांजो जेको एहतजाज असांजो जेको क्रोध असांजो हिम्मत ताईं वादा इख्तियारनि ताईं साहिब इक़्तिदार वारनि ताईं इन करे न पहुतो आहे त असांजा साथी असांजा एम्प्लॉइज चाहे उहे कहिड़ी बि डिपार्टमेंट सां वास्तो रखनि था पर आहिनि टोटल कम पढ़ियल लिखियल इन जो नुक़सान उनजी कड़ी इहा आहे त सोशल मीडिया ते काई बि एक्टिविटी सवाइ महफूज़ तरीक़े सां थी थी बाक़ी कंहिं शइ खे बि इन शइ खे वायरल नथो कयो वञे त असां समुझा मुलाज़िम हिन जे करे एतिराज़ कयूं मां हिकु हथियार तव्हांजे खीसे में तव्हांजे हथनि में तव्हां दुनिया जा ॿिया त मशहूरात कयो था उन्हनि खे लाइक बि कयो था मुख़्तलिफ़ फेयरवेल पार्टी बि खायो था हैप्पी बर्थडे बि मल्हायो था पर मां तव्हांखे अॼु ॿुधाए थो वञां वक़्त में वक़्तु तव्हांजे बचनि जो तव्हांजे पंहिंजे मुलाज़िमनि जो ऐं ईंदड़ नस्ल जो जेको नुक़सान असांजो थी वियो आहे पेंशन में कटो थिए थो मां चवां थो कॾहिं बि इहो नुक़सान कॾहिं बि कंहिं बि मुल्क में न थियो आहे सो इन इक़्तिदार खे कामयाब करण जे लाइ बुनियाद ते असांखे मज़बूत करणो पवंदो बुनियाद तालुको आहे ज़िले आहे डिस्ट्रिक्ट आहे तव्हां थोरो पढ़ियल लिखियल वेठा आहियो तव्हांजूं फैमिलियूं तव्हांजी औलाद के डॉक्टरी था पढ़नि के इंजीनियरिंग था पढ़नि के कहिड़े आहिनि के कहिड़े डिपार्टमेंट आहिनि पर शहर असांजा अॼु बि मां नवाब शाह में लिखियुमि त हिन एहतजाज जे लाइ कंहिं बि डीपीटीअ में प्रेस क्लब जे साम्हूं किथे बि चाहे हिते जिते एहतजाज थिए थो कंहिं बि डिपार्टमेंट जो को बि ॻाल्हि पुछण न आहे वञल त गवर्नमेंट एस्टेब्लिशमेंट इहो सम्झे थी त हे ख़ुशि हिन खे काई तकलीफ़ न आहे छो त एहतजाज अगरि थींदो आहे त उहो रोडनि ते नज़र ईंदो आहे एहतजाज थींदो आहे त उहो प्रेस क्लबनि ते नज़र ईंदो आहे एहतजाज थींदो आहे त उहो पंहिंजी ऑफिसनि में नज़र ईंदो आहे पर मूंखे वॾे दुख सां चवणो पए त असांजी कस्ता हुजे असांजी माता हुजे असांजी पेटेल हुजे असांजी ऑफिसर वेल्फेयर हुजे मां हिन दावा सां चैलेंज सां था चवां त सोशल मीडिया खोले ॾिसो जेका ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन सोशल मीडिया ते न वरितल आहे कंहिं बि डिपार्टमेंट जी अहिड़ी मुंहिंजे लफ़्ज़नि खां
संदर्भ